अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। मींहं ऐं सैलाबी रेलनि सां तबाह थींदड़ बलोचिस्तान जो अॼु बि बुरो हाल। 24 कलाकनि में वधीक 7 ॼणा मुख़्तलिफ़ हादिसनि में फ़ौत। सैलाबी सूरत हाल में फ़ौतुनि जो मजमूई तइदाद 127 थी वियो। सैलाबी रेला जंहिं इलाइक़े मां गुज़री रहिया आहिनि तबाही मचाए रहिया आहिनि। कचा घर मलबे जा ढेर बणिजंदा पिया वञनि। सिर्फ़ नौशकीअ में गुज़रियल राति थींदड़ मींहं में 2000 घर किरण जा इतला आहिनि। बेला में बि सैलाब मुतहद घरनि खे तबाह कयो। भारत जे तरफ़ां पाणी छॾण बैदि दरियाए चिनाब में पाणीअ जी सतह बुलंद। कमालिया ऐं जंग जा 50 ॻोठ ज़ेरियाब। हज़ार एकड़ एराज़ी तबाह, फ़सुल मुतासिर। राब्तो रोडनि जो ज़मीनी राब्तो मुनक़ता। सखर ऐं गुडू बैराज ते हेठिएं दर्जे जो सैलाब। दादूअ में काशे जा इलाइक़ा ज़ेरियाब। 1 हफ़्ते बैदि बि ज़मीनी राब्तो बहाल न थी सघियो। इमरान खान जो लाहौर जो दौरो। वज़ीर आला पंजाब परवेज़ इलाही ऐं मुअनिस इलाहीअ सां मुलाक़ात। पंजाब जे सियासी सूरत हाल ते गुफ़्तगू। इमरान खान जी परवेज़ इलाहीअ खे सैलाब मुतासिरनि जे हर मुमकिन मदद करण जी हिदायत। वज़ीर आला पंजाब ॿुधाए त सैलाब में फ़ौत थींदड़नि जे वारसनि खे 8-8 लख रुपया ॾियण जो ऐलान कयो आहे। पंजाब असेंबलीअ में चीफ इलेक्शन कमिश्नर जे ख़िलाफ़ करारदाद मंज़ूर। करारदाद में इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा ॾियण जो मुतालिबो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।